करे सघूं था। हिते सभु पढ़ियल लिखियल नौजवान काफ़ी आहिनि वेठा, सॼे सिंध खां आयल आहिनि, बाक़ी सॼे पाकिस्तान खां आयल आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे चवंदुसि, अच्छा उनजी आख़िरी ॾींहुं शायदि अॼु हो, पर असां फेडरल गवर्नमेंट खे चयो आहे ऐं उन्हें लगना चाहिए ना कि हमारी टोटल आबादी है कितनी है। आपको जो मेरा एक अंदाज़ा है, लोग कहते हैं ना बिल्कुल सिंध को गलत काउंट किया गया है पिछली मरदमशुमारी में। 2017 की मरदमशुमारी में सिर्फ एक सूबा था जिसने काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में एतराज़ उठाया और डिसेंट भी किया था। मैंने मंजूर नहीं की, इसलिए 2017 की मरदमशुमारी बिल्कुल गलत थी। कराची 1 करोड़ 60 लाख नहीं है। कराची मेरे हिसाब से 2.5 करोड़ से ऊपर की आबादी है। सूबा सिंध 4 कि जो डिजिटाइज मरदमशुमारी है उसमें हम सब अपना किरदार अदा करें। मैंने पहली बात यही कही कि जो सेल्फ इन्यूमरेशन है उसमें सबसे पूरे सिंध में लोगों से एक गुजारिश है मेरी कि वो खुद अपने भी कवायद डालें, और जो लोग कंप्यूटर लिटरेट नहीं है, हर गांव में आजकल तो हर बच्चा, मेरे ख्याल है कोई गांव ऐसा रहा नहीं है जिसका कोई फेसबुक अकाउंट नहीं हो। सेंसस हो जाए, एक मरदमशुमारी हो जाए और उसमें फिर हम सबका एतराज़ हो और फिर हम वहीं खड़े हो जहाँ पे 2017 में थे। हम चाहते हैं प्रॉपर सेंसस हो, हर जगह पे लोगों को गिना जाए, और जिस सूबे में जो शख्स रहता हो उस शख्स के लिए रिसोर्सेज उस सूबे को प्रॉपर तरीके से दी जाए। जो अदीब, शायर, जो फिलोसफर, दानिश्वर आएंगे वो मस्बत बातें करके और सूबा सिंध के लिए एक बेहतरीन आगे की राह दिखा के जाएंगे, और इस मुल्क के लिए एक बेहतरीन राह दिखा के जाएंगे। हम आपसे सीखेंगे और इंशाअल्लाह ताला हुकूमत सिंध, सरदार शाह साहब इधर खुद मौजूद रहते हैं अक्सर इन इवेंट्स में, नहीं तो उनकी पूरी टीम इधर मौजूद रहती है, और जो भी उसकी रिपोर्ट होती है ऐसे अदबी सरगर्मियों की, वो ज़रूर काबीना में भी पेश करते हैं, मेरे सामने भी लाते हैं, और उस पर जो भी अमल करना होता है हम कोशिश करते हैं। और यही वजह है जो अहमद शाह साहब बात कर रहे थे ना कि सूबा सिंध में क्यों हम, मेरे ये मिल भी गया हमें एक सर्टिफिकेट कि हम बाकी सूबों से आगे हैं अदबी सरगर्मियों में। वही वजह है कि हमने इंटरेस्ट लिया है इस चीज़ में, और 2008 से ये मौजूदा हमारी जो 21वां टर्म ख़त्म हो रहा है उससे पहले शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की हुकूमतों में भी 5 दौरों में पहली आलमी कौंसिल भी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ने कराई थी। तो सिंध के जो अदबी हमारे जो अदब से ताल्लुक़ रखने वाले लोग हैं वो पाकिस्तान पीपल्स पार्टी और सिंध हुकूमत के साथ, मैं उनको पूरा यकीन दिलाता हूँ कि हम हर तरीके से अदब को और फ़रोग़ देने के लिए और इस तव्हांजी वॾी महिरबानी। असांजे स्टेज ते जेके बि मुअज़्ज़ज़ महिमान वेठल आहिनि, तव्हां जेतिरा बि महिमान असांजा साम्हूं शरीक थियण वारा आया आहियो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जॾहिं सिंध सफ़ा हिकिड़ी हैरान ऐं परेशान सिंध बीठल हुई 2 यूनिट जे दौर में, तॾहिं तहरीकूं सभु हलण खां पहिरीं जेके 2 यूनिट जे ख़िलाफ़ हलियूं हुयूं, उन्हनि तहरीकनि खां बि पहिरीं जंहिं शइ सिंधी क़ौम खे सुजाग कयो हो उहो जश्न लतीफ़ हो। इहो बयान उन वक़्तु उन दौर जे जिन इहो जश्न लतीफ़ मल्हायो थिए उन्हनि जो पंहिंजो हो त जॾहिं जोयो साहब, पलीजो साहब, शेख हयाज़, इन्हनि सभिनी जो इहो बयानु हो त जॾहिं सिंध चवणु मना थी वियो, जॾहिं सिंध जो ज़िक्र करणु बंदि थी वियो, त असां वटि हिकिड़ो ई रस्तो बचियो, असां जश्न लतीफ़ मल्हायूं ऐं उन में सिंध जी ॻाल्हि करियूं, शाह साईं सिंध खे जीअं ॾिठो आहे उहा ॻाल्हि करियूं, ऐं सिंधी क़ौम खे सुजाग करियूं ऐं धुंधाड़ियूं त उथो सिंध जे लाइ हिकु ई ॻाल्हि। उन ई दौर में, 2 यूनिट जे दौर में जश्न रूह रिहाण थींदो हो। हमीद सिंधी साहब रिसालो कढंदो हो रूह रिहाण जे नाले सां, जश्न रूह रिहाण थींदो हो। उन में
जेको तव्हां शेख हयास जी इनक़िलाबी शाइरी ॿुधो था, पढ़ो था ऐं कंहिंजो हवालो ॾियो था, ऐं सभई उन दौर जी शाइरी जंहिंमें इमदाद हुसैनी, नियाज़ हिमायूनी, इहे सभु उन में तनवीर अब्बासी, इहे सभु उन में शामिल हुआ, शमशेर हैदरी, इहा सॼी इनक़िलाबी शाइरी जश्न रूह रिहाण में साम्हूं आई ऐं उन जो ई असरु हो त सिंधी क़ौम आख़िरकार उथी बीठी जश्न लतीफ़ ऐं जश्न रूह रिहाण खां पोइ ऐं 1 यूनिट जे ख़िलाफ़ु उथी बीठी ऐं सिंध जो वॾो हिसो, सिंध जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे जेको 1 यूनिट खे टोड़ण जो, जेको हक़नि लाइ आवाज़ उथारण जो, उन जो सॼो बैकग्राउंड हितां खां शुरू थी थिए। तव्हां अॼु जेकॾहिं हीअ सभु असीं बंदि करण जूं ॻाल्हियूं था करियूं, जेकॾहिं इन जी हौसला अफ़ज़ाई कई थी वञे, ऐं इहा बि ॿुधाईंदी हलां, लाहौर में आऊं बि हुयसि, लाहौर में जॾहिं लिटरेचर फेस्टिवल कयो वियो उते आऊं दरवेशनि जे दरबारनि ते, मंदरनि में ऐं अहिड़नि जॻहियुनि ते लॻंदा हुया मेला जिते माण्हू को न को फैज़ वठणु वेंदा हुआ। जॾहिं हिन फेस्टिवल जो जूं तक़रीरूं, जॾहिं हिन फेस्टिवल जो जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे जॾहिं सोशल मीडिया ते सॼो असरु वठंदा, मां ॾाढे वॾी दिलि करे चवां थो पियो, इहे कल्चरल एक्टिविटीज़ आहिनि जंहिंजे करे सिंध में मुहबत आहे, भाईचारो आहे, अमन आहे। अदरवाइज़ जेकॾहिं असां इन्हनि शयुनि खे बंदि करे छॾियूं, असां वटि कुझु बि कोन्हे को वठण जे लाइ। अॼुकल्ह वैसे जी सोशल मीडिया खे बुनियादी तौर ते डिस्टर्बटिव थी वई आहे। से भी पूछा है कि आपको दिन मुबारक हो, या सोशल मीडिया भी आगे कर रहे हैं। इतनी मजबूत सोशल मीडिया जॾहिं हुजे त तव्हां कलेक्टेड थी विया हो पाण में। हाणे तव्हांजा थाट्स हिक ॿिए सां गॾिजी विया आहिनि, तव्हांजा रूह हिक ॿिए सां गॾिजी विया आहिनि, तव्हांजा जिस्म हिक ॿिए सां गॾियल आहिनि, त तव्हांजा रूह हिक ॿिए सां गॾियल आहिनि। इन सोच में सिंध वाहिद अकेली वञी बीठी आहे जेका सभिनी खे गॾे खणे थी पई। असां वटि अञा उहो फैशन कोन आयो आहे, असां वटि अञा उहो मज़हबी जुनून कोन आयो आहे जॾहिं माण्हू थाणनि मां खणी वञी पंहिंजा फ़ैसिला पाण कनि ऐं तोहिन रिसालत जे केसनि में या कुझु ॿियनि केसनि में माण्हुनि खे खणी वञी पाण मारे छॾनि। शुक्र कयो, दुआ कयो, इहे तव्हांजो इहे अदबी एक्टिविटीज़ अथव। जॾहिं तव्हां अॼुकल्ह अदबी एक्टिविटीज़ अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो आर्ट खे साइंटिफिकली सोचियो थो वञे ऐं साइंस खे आर्टिस्टिकली सोचियो थो वञे। इहो तव्हांखे हिननि फेस्टिवल जे करे आहे। सो महिरबानी करे इन जी मुखालफ़त न कयो, मोहबतूं विरहायो। जेकॾहिं मोहबत न विरहाईंदो तॾहिं बि कन्फ्यूशियस चयो हुयो त दोज़ हू लव अस आई लव देम एंड दोज़ हू डज़ नॉट लव अस हू डू नॉट लव अस वी आल्सो लव देम। वॾी महिरबानी। ख़्वाहिश त इहा ई त मूंखे जेके ॻाल्हियूं करणियूं जेकर CM साहब वटि टाइम हुजे ऐं उहो ॿुधी सघनि हा त ॾाढो मुनासिबु हुजे, पर ज़ाहिर आहे उन्हनि जूं पंहिंजूं मसरूफ़ियतूं। जॾहिं असां सभु हिते ॻाल्हायूं पिया त 6-7 महीना अॻु असां पंहिंजे तारीख़ जी बदतरीन इंसानी अलमिए में सिंध गुज़री आहे ऐं उहो अलमियो अञा ख़तमु नाहे थियो। उन अलमिए जा अंग अखर केतिरा ॿुधाइजनि। CM साहब पाण उहा ॻाल्हि ॿुधाए वियो जेका मूं वटि बि हिकिड़ी फिगर ई 21 लख त रुगो घर ख़तमु थिया आहिनि। सो 1.25 करोड़ माण्हू बेघर थिया। पर हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि ॿुधायां त जेका पोस्ट डिज़ास्टर नीड असेसमेंट थी आहे उहा चए थी त सिंध में घटि 2 मिलियन नवां माण्हू ग़रीब थी विया आहिनि वधीक। Because of flood, Sindh has got another 2 million additional poor because of flood. So, the scale of disaster is enormous. जंहिंते जेतिरो ॻाल्हायूं हिते वेही शायदि अंदाज़ो नथो थिए, पर जॾहिं तव्हां उन्हनि ॻोठनि ऐं इलाइक़नि में वञो था ऐं माण्हू जी ज़िंदगी ॾिसो था तॾहिं अंदरि थो झुरे त माण्हू कहिड़ी शदीद अज़ाब ऐं अज़ियत मां गुज़रिया आहिनि ऐं गुज़रनि पिया। तव्हांजे साम्हूं रखां थो, तव्हां अंदाज़ो करियो त उहा कहिड़ी सिंध हुई जंहिंखे हाणे असां ॿीहर था ॾियणु चाहियूं। प्रॉब्लम जो स्केल केॾो वॾो आहे। प्रॉब्लम छा आहे? सिंध में जेका आबादीअ जी घाटाई आहे ॿहिराड़ी में पॉपुलेशन डेंसिटी सिर्फ़ु 350 माण्हू पर स्क्वायर किलोमीटर आहे। एॾियूं आबादियूं टिड़ियल पखिड़ियल आहिनि। कराची सेंट्रल जी पॉपुलेशन डेंसिटी 43,000 है। आप डिस्पैरिटी को जरा देखें, डेवलपमेंटल चैलेंज फॉर सिंध। कराची सेंट्रल
density is 43,000 persons per square kilometer versus on an average 350 persons in the rest of Sindh. So imagine के इन सॼे अवाम ताईं पहुचण लाइ रुगो रोड, बिजलियूं, पानी, स्कूल, इहो को डेवलपमेंट को चर्चो त न आहे। असांखे हिनखे सीरियसली सोचणो पवंदो त जेको ढांचो आहे उन मां वाकई का नई सिंध अहिड़ी ज़बरदस्त इनखे ईअं ई ॿीहर तयारु थिए त अॾिजी वेंदी। इहो डेवलपमेंट प्रोफेशनल्स लाइ मां हिकु सुवाल थो छॾियां। 72% हाउसेस पर जस्ट वन रूम, थैचिड हट्स थी, घर भी उन पे कहना, उस पे इल्ज़ाम लगाना है कि वो घर था। वो गालिब वाली बात के घर में था ही क्या कि तेरा गम उसे गारत करता। एक हसरत तमीर रखते थे सोहेब, तो ये उसी हसरत तमीर में 75 साल के बाद ये बना था सिंध जो कि तबाह हो चुका है। मन वांगुरु ईंदी तो कहिड़े कम जी थींदी, वरी उनखे केरु क़बूल कोन थींदो आहे, रद्द थींदी, तो उनखे करियो ई था तो उहा ठीक तरह सां त करायो। तॾहिं असां मुराद अली शाह साहब खे चयो साईं महिरबानी करियो, हीउ हिकिड़ो वॾो क्योस थियण वारो आहे सिंध में, हिकिड़ी ॿियो वरी खामखा छिकताण जो सबबु थींदो। चओ फेडरल ब्यूरो वारनि खे त हिन में सुञाणप कार्ड बि शामिल कनि ऐं आङुरियुनि जा थंब इम्प्रेशन। टेक्नोलॉजी जोर में आहे, हाणे थियणी ॻाल्हि कान्हे, बिल्कुलु थी सघे थी। सो इहो असां ज़ाती तौरु चाहियूं था। इन करे जो सिंध खे सीरियस चैलेंज आहे डेमोग्राफिक री इंजीनियरिंग जो। मशाह साहब, साफ़ी साहब और एजाज फ़कीर साहब, हसन साहब बैठे हैं। सर मैं सिंपल स्टेटिस से आपको फ़र्क बताता हूँ कि यहाँ ये क्यों प्रॉब्लम हो जाता है। पख्तूनख्वा के कैपिटल सिटी पिशावर में 90% लोग पश्तो बोलने वाले हैं। लाहौर में 87% लोग पंजाबी बोलने वाले हैं। कराची में सिर्फ 10% लोग सिंधी बोलने वाले हैं। ये पुराना इल्ज़ाम है कि सिंधी घर से नहीं निकलते, वो बाबा आदम के दौर की पुरानी कहानी है जिसको कोई नहीं सुनता। क्या स्ट्रक्चरल चैलेंजेस हैं, कहाँ प्रॉब्लम्स हैं, क्यों नहीं ये इक्वेशन ठीक हो पा रही। मैं 47 में नहीं जाता जब ये पाबंदी लगाई गई कि हिंदुओं की छोड़ी हुई मिल्कियत मकामी लोग नहीं ले सकते, वहां से खराबी शुरू हो गई थी। लेकिन जो हुआ, मैं अब 47 को रिवर्स नहीं कर सकता, हमें आगे देखना है। वो स्ट्रेटजीज चाहिए, इसलिए सिंध में ये परेशानी है। सिंध में 60% लोग सिंधी बोलने वाले जाके रह गए और कंटिन्यूसली एक तलवार लटकती है कि आप अपनी धरती पे माइनॉरिटी में बदल जाएंगे। लोग कहते हैं हम फलस्तीनी बनने जा रहे हैं, इसलिए लोग नर्वस हैं, इसलिए ये बातें करते हैं। सो सेंसस के मामले को संजीदा लेने की जरूरत है सबको, इन द इंटरेस्ट ऑफ पाकिस्तान। हम पाकिस्तान के निहायत मुखलिस और उसके खैर ख्वाह हैं, इसलिए हम ये बातें कर रहे हैं कि ये सेंसस वगैरह जैसे एहसास मामलों को जिम्मेवाराना तरीके से करें। सो ये जेकर ठीक न थींदियूं शयूं तो सोसाइटी में दुफेड़ वधंदो, मसला वधंदा। पाकिस्तान में अॻे ई मसइलनि जा अंबार आहिनि। असां नथा सम्झूं त पाकिस्तान खे वधीक मसइला पेश करे ॾियण खां पाकिस्तान सां चङाई करणु। मां हिकु भेरो वरी ही चऊं, लगातार फेस्टिवल जिन हालतुनि में ही दोस्त अरेंज कनि पिया, हिननि जा जेके मसइला तव्हां ॿुधंदा त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केॾी एंग्ज़ाइटी में आहिनि। जिते हिननि खे इहा ख़बर कान्हे त हिननि सभिनी जेको असां अरेंजमेंट्स कया आहिनि, बिल किथां ॾिबा, मसइला किथां थींदा, कारण कड़ा हुजनि, पर जिन बि हालतुनि में ही साबित क़दमी सां ही दोस्त महिनतूं करे पोरियो करे ही सॼो हिननि अरेंज किया, उन सब जी के मुबारकबाद दिया। तो जेके दोस्त बाहर आया उन सब का शुक्रिया तहे दिल से। आप इन दोस्तों की गुजारिश पे यहाँ पे तशरीफ़ लाए और हमारे संगम